नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद वया बिशारा सुमरो नज़र वजनासी ख़ास खबर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाक़ात। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म के सिंध में पानी की खोट बाबत आगाह किया। वज़ीर आज़म मुराद अली शाह के इर्सा अख्तियारनि ख़िलाफ़ कार्रवाई की ख़ातिरी कराई। मुलाक़ात दौरान आपघाती बम धमाकन में चाइनीज़ के मारिजी वञण बाबत भी ॻाल्हियूं। कराची के अमुन ऐं ख़ुशहाली लाइ वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई हुकूमत भरपूर सहकार से कम कंदियूं। मुलाक़ात में इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे तो शरपसंदन अनासरनि के कराची जो अमुन ख़राब करण न ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते अमेरिका पहुतल। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु अमेरिकी हम मुंसिब एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात कंदो। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे सदर ऐं सेक्रेटरी जनरल सां बि मुलाक़ातूं कंदो। निगरान वज़ीर आज़म लाइ मईशतदाननि जा इंटरव्यूज़ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में थींदा। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी दावा। हर गुज़रंदड़ ॾींहं सां उन्हनि जूं ॾुखियायूं वधंदियूं पियूं वञनि। 31 मई खां पहिरीं वॾा फ़ैसिला थियण वारा आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। इमरान ख़ान सिंध में इलेक्शन मुहिम पाण हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ही इदारनि खां ख़ैरात घुरी रहिया आहिनि त 1.5 साल जी गारंटी ॾियो। पहिरियां चूंड सुधारा पोइ चूंडूं मुल्क ख़ातिर सख़्त फ़ैसिला करना पवंदा। इमरान नियाज़ी जे फ़ैसिलनि सबबि मुल्क में मौजूदा मुआशी सूरत हाल ख़राब आहे। असां वटि 6.25 लाख इंडस्ट्रियल मज़दूर रजिस्टर्ड थियल आहिनि। इन हवाले सां जदीद सिस्टम कंहिं बि सूबे में मुयसर नाहे। पहिरियों टारगेट हो त 6.25 लाख पोरियतुनि खे स्मार्ट कार्ड जारी कयो वञे। पोरियत कार्ड ATM कार्ड तौरु इस्तेमालु करे सघिजे थो। सुञाणप कार्ड ज़रिए ई पोरियतुनि खे कार्ड फ़राहम कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांखे मुल्क लाइ क़दम खणणा पवंदा। असां चूंडुनि लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। का बि हुकूमत नथी चाहे त अवाम ते बार पवे। IG सिंध मुश्ताक महर के उहिदे तां हटाए वियो। नोटिफिकेशन जारी। मुश्ताक महर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत। डॉक्टर कामरान फज़ल के वक़्ती IG सिंध मुक़ररु कयो वियो। कराची जे माड़ीपुर वारे इलाइक़े में हसास इदारनि ऐं CTD पुलिस जी गॾियल कार्रवाई। 2 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जा कुझु साथी फ़रार। गुड्डू ऐं सखर बैराज ते 24 कलाकनि दौरान पानी जे वहकरनि में वाध अचणु शुरू थी वई। गुड्डू बैराज ते 6000 क्यूसेक पानी में वाध। सखर बैराज ते 3000 क्यूसेक पानी में वाध रिकॉर्ड कई वई। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 48619, हेठां वहकिरो 46146 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकिरो 40605 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 15555 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज ते 5305 क्यूसेक, हेठां वहकिरो 100 क्यूसेक पानी रिकॉर्ड कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जो शदीद बहरान। पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। पाणी जी खोट ख़िलाफ़ कुडजी, सिजावल, जुणेजो, सेवण, पीर जो ॻोठ, गुपचाणी, खरड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में आबादगारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। पाणी जी हथरादू खोट ख़त्म करे ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। आबादगारनि जो मुतालबो। ठटे में पुलिस लाकअप में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान वारो मामिलो। वाटसन पारां 6 कलाक धरणे बाद MPA रियाज़ शाह शिराज़ी धरणो ख़त्म कराए छॾियो। PPMPA रियाज़ शाह शिराज़ी चवे तो SSP सां ॻाल्हि ॿोल थी आहे। वाटसन जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल थींदो। लाकअप में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान नूर मोहम्मद मलाह जी जनाज़ नमाज़ छतोचंद में अदा कई वई। नौजवान नूर मोहम्मद मलाह के पुलिस पंहिंजी ज़ाल ते तशद्दुद करे ज़ख़्मी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो।
मेयर वेझो ॻोठ में 6 सालनि जी नींगरी सां मुबैना ज़्यादती। पुलिस नींगरी खे तिबी चकास वारो लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाले जो चवणु आहे धीअ घरां दुकान तां शइ वठण लाइ वई त नौशाद कुंबर समेत 3 जवाबदारनि ज़्यादती कई। लाड़कानी जी अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद भोगींदो। सज़ा ॿुधाइण बाद जवाबदार खे हथकड़ी हणी सेंट्रल जेल मुंतक़िल कयो पियो। खैरपुर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ी सां वधण लॻो। 24 कलाकनि दौरान वधीक 50 ॿार अस्पताल में दाख़िल। जाती अस्पताल में हिकु ॾींहुं दौरान गैस्ट्रो जा 32 मरीज़ दाख़िल। तालके अस्पताल में बेडनि जी खोट सबबि मरीज़ परेशान। हिकु बेड ते गुंजाइश खां वधीक मरीज़ दाख़िल।